मीडिया जे सॾ ते पूरे सिंध जियां दादू सक़ाफ़त जे निराले रंगनि सां जरकी उथियो। हर पासे टोपियुनि, अजरकनि, पटकनि, सॻियुनि, हुस्नाकी रंगनि जी गूंजार सिंध मुर्के पई। मुख़्तलिफ़ क़ौम परस्त तंज़ीमुनि, बिरादरियुनि, स्कूली ॿारनि पारां रैलियूं, दादू प्रेस क्लब आॾो क़ौमी गीतनि ते झुमिरियूं। GSN तहरीक, जसकन, बशीर ख़ान ग्रुप, सिंध यूनाइटेड पार्टी, फंक्शनल मुस्लिम लीग, मुर्शिद मलकानी वेलफेयर, शहीद शाहजहां यादगार कमेटी, खरल बिरादरी ऐं बबर यूथ विंग पारां वॾी रैली जोहीअ खां सरदार यासर ख़ान बबर, सावण बबर, शाइर खलील आरफ टुमरो जी अॻुवानीअ में मार्च करे दादू प्रेस क्लब पहुती त जलसे जी सूरत अख़्तियार करे वई। विख विख ते गुलनि जी वर्खा, दोल शरणनि ते झुमिरियूं। रैलीअ खे ख़िताब कंदे सरदार यासर ख़ान बबर चयो त सिंधी क़ौम खे जमहूरियत जे नाले जागीरदारनि, वॾेरनि, सरमाएदारनि जो ग़ुलाम बणायो वियो आहे। सक़ाफ़त खे रुॻो वेस ऐं लिबास ताईं महदूद न करणु खपे। तइलीम जे ज़ेवर सां सिंगारणु घुरिजे। तइलीम जो ॾीओ घर घर में ॿारे पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर करणु घुरिजे। सिंधी टोपी ऐं अजरक असांजो हमेशह शान रहियो आहे ऐं रहंदो। उन खां अॻु में क़ौम परस्त तंज़ीमुनि जे अॻुवाननि शहज़ाद बुगियो, नियाज़ हुसैन पंवर, मंसूर जमाली, नियाज़ चनो ऐं ॿियनि चयो त सिंध जे सरदारनि सिंध खे तबाह करे छॾियो आहे। सिंध जा नौजवान शहीद पिया थियनि, ॿार तइलीम खां महरूम आहिनि, स्कूल बंदि आहिनि, सिंध जूं नियाणियूं जरगनि मां खॼियूं थियूं वञनि। उन जा ज़िम्मेवार सरदार आहिनि। असां चाहियूं था त सिंध में तइलीम हुजे, ख़ुदमुख़्तियारी हुजे, सिंध जो हर जुवान आज़ादु हुजे। सरदार भोतार सिंध ऐं सक़ाफ़त जा बि दुश्मन आहिनि। जॾहिं त लाला सतार कुरैशी, इलियास शाहणी, शहज़ाद गुल मलकानी, गाज़ी ख़ान खरल, माज़ूर अॻवान, नज़ीर सोलंकी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। दादू प्रेस क्लब पारां जोड़ियल स्टेज ते कंपेयरिंग मज़ाहिया फनकार रशीद चारण मज़ाहिया ख़ाका ॿुधाए ॿारनि, जुवाननि, पोड़नि पकनि खे खिलाए खिलाए खेरो करे। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारवड़नि जी मिठड़ी ॿोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन।